बांधी में बरसात तबाही मचाए छॾी। हेठाहीं वारनि इलाइक़नि में नंढी ॿोॾि सबबि सवें घर रही पट थी विया। केतिरा ई खानदान लॾपलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया। ग़रीब ऐं बेपहुच माण्हू पाणी में फाथल। इंतज़ामिया पारां मुस्तहिक़ माण्हुनि जी मदद न करण ख़िलाफ़ ॻोठ मुरीद ख़ान जमाली ऐं ॻोठ मोहम्मद बच्चल जमाली जे रहवासियुनि मोहम्मद उर्स जमाली, मजीद जमाली, कासिम जमाली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त घरनि ऐं फसलनि में 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे, जंहिं सबबि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। इंसान तोड़े चौपायो माल पाणी ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया का बि मदद नाहे कई। हुननि डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त घरनि ऐं फसलनि में बीठल पाणी निकाल करायो वञे ऐं मच्छरदानियूं ऐं टेंट ॾिना वञनि त जीअं सुख जो साह खणी सघूं।